हुकूमत तरफां यूनान में बेड़ी हादसे ते सुभाणे क़ौमी सोग मल्हाइण जो ऐलान। क़ौमी झंडो झुकियल रहंदो, फोतुनि लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं। मामले जी जाच लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफां इंसानी स्मगलिंग में मुलविस जवाबदारनि जो घेरो तंग करण जो हुकुम। माण्हुनि खे डटा ॾेई ख़तरनाक क़दम ते मजबूर कंदड़नि जी निशानदेही जी हिदायत। संदसि चवणु आहे त क़ौम जूं हमदर्दियूं यूनान हादसे जे मुतासिरनि सां गॾु आहिनि। इंसानी स्मगलिंग में मुलविस जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। यूनान में गैर कानूनी परडेहिनि जी बेड़ी ऊंधी थियण जे नतीजे में 10 पाकिस्तानी फोत थियण जी तस्दीक। 50 ॼणा अञा ताईं गुम। नौजवाननि खे गैर कानूनी तौर यूरोप मुंतकिल कंदड़ टोले ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू। 10 ॼणा गिरफ़्तार। वाक़े जो केस दाख़िल। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां मलीर एक्सप्रेस वे ते तरक़ियाती कमनि जो जाइज़ो। तरक़ियाती कम फौरी तौर मुकमल करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे कराची जी तरक़ी में गेम चेंजर साबित थींदो। 39 किलोमीटरनि जो प्रोजेक्ट 27 अरब रुपयनि में मुकमल कयो वेंदो। मलीर एक्सप्रेस वे जे ॿिनि हिसनि ते कमु कयो पियो वञे। जाम सादिक पुल खां क़ाइदाबाद ताईं पहिरें हिसे जो कमु 38% मुकमल थी चुको आहे। कंहिंखे बि रोड ते गंद उछलाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। तरक़ी रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल तरफ़ां पीपी जा क़ौमी बजट ते एतिराज़ रद्द। संदसि चवणु आहे त हुकूमत समूरा फ़ैसिला इत्तेहादनि जे सलाह मशवरे सां कंदी आहे। वफ़ाक़ी बजट बि इत्तेहादनि खे एतमाद में वठी तयारु कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे जलसनि में ॻाल्हाइण बदिरां वफ़ाक़ी काबीना में ॻाल्हाइणु घुरिजे। शहदाद कोट में पुराने तकरार तां नौजवान बेदर्दी सां क़तल। हथियारबंदनि नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा मक्सी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इस्लाम कोट भरिसां जुनूनी मुड़ुस ज़ाल खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ मिहारी भील में सलमान भील घरवारी खे क़तल करण खां पोइ थाणे ते गिरफ़्तारी ॾेई छॾी। ऐं क़ौमी क्रिकेटर मोहम्मद हारिस तरफ़ां बैटिंग अंदाज़ तब्दील करण जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त खेसि पंहिंजी बैटिंग में सब्र करण जी ज़रूरत आहे। चौका छक्का हणण खां सवाइ खेसि सिंगल्स ऐं डबल्स ते बि कमु करणो पवंदो। ग्राउंड शॉट्स खेॾण जी प्रैक्टिस करणी ऐं बहितरी आणण जी ज़रूरत आहे।